नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार गडियल कोमल में आलमी तकरारनि जे हल लाइ फार्मूलो पेश करे छॾियो। चवे थो आलमी बिरादरी खे वालारियल कश्मीर जे अवाम खे हक़ ज़रूर ॾियणो पवंदो। इंसानी बहराननि ऐं आलमी अमन लाइ OIC ऐं गडियल कोमल जो सहकार इंतिहाई अहम आहे। इस्लामोफोबिया जे ख़तरनि खे रोकण लाइ गॾिजी कदम खणणा पवंदा। आलमी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ गडियल सहकार ज़रूरी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट तोहीने मज़हब जे इल्ज़ामनि ते कमीशन ठाहिण वारे फ़ैसिले ते अमल दरामद रोके छॾियो। जस्टिस ख़ादिम हुसैन ऐं जस्टिस आज़म ख़ान ते ॿधल ॿ रुकनी बेंच जस्टिस सरदार एजाज़ इसहाक़ जो फ़ैसिलो मुअत्तल कयो। सिक्योरिटी फोर्सिस जो मस्तोंग में ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। मेजर समेत 2 जवान भी शहीद। ISPR चयो आहे त दहशतगर्दनि सां विढ़ंदे मेजर ज़ियाद सलीम ऐं सिपाही नाज़िम हुसैन शहीद थी विया। सिक्योरिटी फोर्सिस मुल्क में दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहिनि। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त आंगरिन ते गिणण जेतिरा दहशतगर्द बलोचिस्तान समेत पाकिस्तान की मजमूई तरक्की ऐं खुशहाली जो रस्तो रोके नथा सघनि। बलोच अवाम पाकिस्तान सां तारीख़, मज़हब, सकाफ़त ऐं रिवायत के रिश्तनि में जुड़ियल आहे। हक़ की जंग में अवाम की हिमायत ख़ास तौर ते नौजवाननि जो किरदार अहम रहियो। कश्मीर पाकिस्तान की करंगी की हडी हुई आहे ऐं रहंदी। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी तरफा किंग एडवर्ड मेडिकल यूनिवर्सिटी जो दौरो। यूनिवर्सिटी आमद ते इंतजामिया ऐं शागिर्दनि DG ISPR की आजियां कई। पाकिस्तान ऐं आलमी बैंक विच में मईशत के अहम शोबन में सहकार के हथी ॾियण ते इत्तफ़ाक़। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां आलमी बैंक के विचोभर उत्तर अफ्रीका, अफगानिस्तान ऐं पाकिस्तान के रीजनल नायब सदर उस्मान डेविड की मुलाकात। वज़ीर-ए-आज़म सिंतास मुआहिदे की भारत तरफा एक तरफ़ी मुअत्तली ते पाकिस्तान के मौक़िफ़ की आलमी बैंक के उसूली हिमायत की वाखाण कई। शहबाज शरीफ जो चवणु आहे त आलमी बैंक की मदद पाकिस्तान की तरक्की में अहम आहे ऐं ॿिन्ही इदारनि विच में सहकार वधीक सघारो थींदो। बिन महीनन में फ्री एनर्जी मार्केट पॉलिसी लागू करण जो ऐलान। हुकूमत तरफा बिजली खरीद करण जो सिलसिलो खत्म थी वेंदो। तवानाई वाले वज़ीर अवैस लिगारी जूं आलमी बैंक के आला सतही वफ़द सां मुलाकात में ॻाल्हियूं। वफ़द के तवानाई सुधारन, नेट मीटिंग पॉलिसी, निजकारी, रेगुलेटरी बेहतरी ऐं सीड़पकारी के मौक़नि बाबत तफ़सील सां आगाह कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर अवैस लिगारी जो चवणु हो त CTDBCM तहत मार्केट में बिजली जो आज़ादाणो वापार मुमकिन थी सघंदो। हिन मॉडल तहत वेलिंग चार्जिस ऐं ॿिया मैकेनिज़म मुतारिफ़ कराया पिया वञनि। हुकूमत जो किरदार रुगो रेगुलेटरी फ्रेमवर्क ताईं महदूद थी वेंदो। पाकिस्तान तरफा भारत के एक भेरो ॿीहर ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचण जी आस। पाकिस्तान सिफारतकारी ज़रिए हल जोगन मसइलनि जो हल जो ख़्वाहिशमंद आहे। भारत के ॻाल्हियुनि तरफ़ अचणु घुरिजे। पाकिस्तान जो मक़सद मसइलनि जो पुरअमन हल करणु आहे। अमेरिका समेत दोस्त मुल्कनि जो पाक भारत छिकटान घटाइण लाइ किरदार वाखाण जोगो आहे। परॾी खाते के तर्जमान शफ़क़त अली ख़ान की हफ़्तेवार ब्रीफिंग चवे तो भारत तरफा कंहिं भी मिस एडवेंचर जो मुंह तोड़ जवाब ॾिनो वेंदो। पाकिस्तान, अफगानिस्तान ऐं उज़्बेकिस्तान रेल मनसूबे के फ्रेमवर्क ते सहियूं कयूं। अफगान सरज़मीन ते दहशतगर्दनि के ठिकाननि बाबत ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। सदर आसफी ज़रदारी सां चीनी सफ़ीर जियान ज़ाइदोंग की मुलाकात। ॿ तरफ़नि लाॻापन, गॾियल दिलचस्पी के मामलनि ऐं इलाक़ाई सहकार ते ख़्यालनि जी ॾेवट। सफ़ीर चीनी सदर शी जिनपिंग तरफा नेक ख़्वाहिशुनि जो पैगाम पहुचायो। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे पाकिस्तान चीन सां लाॻापन के वॾी अहमियत ॾींदो आहे। ॿिन्ही मुल्कनि में वापार, मईशत, सकाफ़त ऐं राब्तनि के हथी वठाइण जा मौक़िया मौजूद आहिनि।
ख़िते में अमन सलामती ऐं ख़ुशहाली लाइ गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। चीन हर ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। पाकिस्तानी अवाम मज़बूत दोस्त तरफ़ां हिमायत ते थोराइतो आहे। वॾे वज़ीर जो वफ़ाक़ी हुकूमत खां K4 मंसूबे लाइ फंड जल्द जारी करण जो मुतालबो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां वफ़ाक़ी वज़ीर मियां मोहम्मद मोइन वट्टू जी मुलाक़ात। वॾे वज़ीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर पाणी माहिरनि ऐं बाबडा जी गॾियल कमेटी जोड़े छॾी। कमेटी पाणी जी दस्तियाबी ते रिपोर्ट जोड़े पेश कंदी। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त पाणी विरासत मुआहिदे मूजिब थियणु घुरिजे। पाणी विर्स जो केस अॻूणे वज़ीर आज़म खाकान अब्बासी जे दौर में ठहियो। अटार्नी जनरल जी सरबराही में ठहियल कमेटी जी रिपोर्ट CCI में रोलड़े जो शिकार रही। पाणी मामले ते सिंध ऐं पंजाब जा आबपाशी अमलदार पाण में मुलाक़ातूं कनि। मुलाक़ात में K4 मंसूबे बाबति ॻाल्हि ॿोल। वॾे वज़ीर चयो त K4 मंसूबे ते 86 अरब रुपया ख़र्च थी चुका आहिनि। मंसूबे लाइ वधीक 78 अरब रुपयनि जी ज़रूरत आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे जल्द फंड जारी करणु घुरिजनि। वफ़ाक़ी वज़ीर ख़ातिरी कराई त वज़ीर आज़म सां ॻाल्हाए फंड फ़राहम कया वेंदा। ढेगारी वाक़ियो धी बानो जे क़त्ल खे जाइज़ क़रार ॾींदड़ गुलजान बीबी गिरफ़्तार। अदालत में पेश 2 ॾींहनि जी रिमांड ते CRS क्राइम इन्वेस्टिगेशन विंग हवाले। गुलजान बीबी पंहिंजे वीडियो बयान में धी जी बेरहमाने क़त्ल खे जाइज़ क़रार ॾींदे क़त्ल जी फ़तवा ॾींदड़ सरदार ऐं ॿियनि जवाबदारनि खे बेॾोही क़रार ॾिनो हो। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मानसून बरसातुनि जो चौथों स्पेल चौथे ॾींहुं बि वक़्फ़े सां जारी। इस्लामाबाद जी हाउसिंग सोसाइटी जे नाले में ॿुॾी वियल पीउ ऐं धीउ जा लाश सवां पुल वटां हथ अची विया। मुल्क में बरसातुनि सबबि वधीक 10 ॼणा फोतियुनि जो अंग 252 थी वियो। गिलगित बल्तिस्तान जे ज़िले दियामर में लैंड स्लाइडिंग खां पोइ गुम थियल डॉक्टर मिशाल जे 3 वरे जे पुट जो लाश मिली वियो। डॉक्टर मिशाल ऐं संदसि ॾेर जा लाश कढी लोधरा रवाना कया विया हुआ। हेल ताईं 6 लाश कढिया विया। गुम थियल ॿियनि माण्हुनि जी ॻोल्हा जारी। चलास ऐं दियामर में वक़्फ़े सां तेज़ बरसात। थोर नाले में वधीक 2 ॼणा लुड़ी विया। शाहराह बाबूसर तां मलबो हटाइण जो कमु जारी। शाहराह कराकरम बंदि हुजण सबबि वॾे अंग में स्याह फाथल। चकवाल कलर कहार तलागंग सरगोदा ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसात। लाहौर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो। मुल्क में जारी बरसातुनि सबबि सिंधु दरिया में वाद जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 3,53,432 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 3,16,825 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 2,86,910 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 2,03,050 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 1,63,550 क्यूसिक ऐं कोटड़ी वटि हेठां वेकिरो 1,22,285 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सिंधु दरिया में चाड़ खां पोइ कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी जो वहिकिरो वधी वियो। डेल्टा में 1,22,225 क्यूसिक पाणी जो छोड़ मुहाणनि जा मुख बहकी पिया। आबी माहिरनि जो चवणु आहे त पाणी जी मौजूदगी सां सामूंडी चाड़ खे रोकण में मदद मिलंदी। मुसलसल छोड़ सां सिंधु डेल्टा जी हयाती बहाल थी सघे थी। आलमी बिरादरी अफगान मुहाजिरनि बाबति वाइदो पूरो नाहे कयो। अफगानिस्तान में बदअमनी सबबि मुहाजिरनि पाकिस्तान तरफ़ लॾपलाण कई।
माज़ी में IDPs के घट वक्त में ॿीहर पंहिंजन इलाइक़नि में आबाद कयो वियो। पाकिस्तान दहशतगर्दी सबब सब खां वधीक मुतासिर थियो आहे। पाक फौज दहशतगर्दी खिलाफ़ कामयाब ऑपरेशन कया। पाकिस्तान दुनिया के अमन लाइ अहम किरदार अदा कयो आहे। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जो कबायली जिरगे के खिताब चवे तो कबायली ज़िलनि जे अवाम जूं कुर्बानियूं विसारे नथियूं सघजनि। कबायली ज़िलनि जी तरक्की तरजीह आहे। क्रिकेट की बेहतरी ले मजबूत ऐं असराइता फैसला करना पवंदा। एशियन क्रिकेट काउंसिल जो क्रिकेट के हथी वठाइण में अहम किरदार आहे। रांदियूं मुल्कन के हिक ॿिए जे वेझो आणण लाइ अहम ज़रियो आहिनि। क्रिकेट की बेहतरी लाइ हिक टीम थी कम करणो आहे। एशियन क्रिकेट काउंसिल के सदर मोहसिन नकवी जो ढाका में बांग्लादेश क्रिकेट बोर्ड की तकरीब के खिताब चवे तो एशियन क्रिकेट काउंसिल एक खानदान जी आहे। हवाई हादसे ते हमदर्दियों बांग्लादेश की हुकूमत ऐं अवाम सां गॾु आहिनि। सिंध के सीनियर ऐं इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण सां आल पाकिस्तान न्यूज़ पेपर सोसाइटी के वफ़द की मुलाकात। वफ़द अख़बारी सनद के पेश ईंदड़ मसलन बाबत सूबाई वज़ीर के आगाही ॾिनी। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध हुकूमत सहाफ़ती आज़ादी ऐं अख़बारुनि जे किरदार की मोतारिफ़ आहे। प्रिंट मीडिया मुआशरे के बाशऊर करण ऐं कूड़ियुनि ख़बरनि जे ख़ात्मे लाइ अहम आहे। अख़बारी सनद जा जाइज़ मसला तरजीह बुनियादनि ते हल कया वेंदा। निंदो में थरकोल रोड ते कोच जो रिक्शा के टक्कर नीगर फोत धरणु मुज़ाहिरीन कोच के बाहर ही साड़े छॾियो। ड्राइवर फरार। थरकोल रोड बंद थियण पर मिठी ऐं बदीन खां ईंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। DSP बदीन जूं मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त कोच ड्राइवर की गिरफ़्तारी ताईं धरणु जारी रहंदो। रोहिड़ी बरसां पोहरियत ज़ाल ऐं मासूम पुट समेत सिंधु दरिया में टपो ॾेई छॾियो। वसीम आराई ज़ाल ऐं मासूम पुट समेत लैंसडाउन पुल वटि सिंधु दरिया में टपो ॾिनो। रेस्क्यू टीम वाक़े वारे हंधि पहुची वसीम आराई के बचाए वरितो। औरत मुस्कान ऐं ॿारड़े अली अब्बास की ॻोल्हा जारी। वसीम आराई जो चवणु आहे त रिश्तेदारनि सां अणबण सबबि अहिड़ो अमल कयो। रूस में मुसाफिर जहाज़ किरी तबाह। 49 ॼणा फोत। जहाज़ में ॿारनि समेत 43 मुसाफिर ऐं अमले जा 6 मेंबर सवार हुआ। जहाज़ के हादसो ओभर उमर रीजन में लैंडिंग वारी हंधि वेझो पेश आयो। परॾी मीडिया मूजिब हादसे खां अॻु जहाज़ रेडार तां गुम थी वियो। जावेद मोहब्बत हो गए मेरे साथ, कभी छोड़ा नहीं है। अच्छा देखा, बहुत अच्छा। 30 साल का ऊपर है। अच्छा मैं आ रही, वो बोला नहीं आओ, उधर आए ना तुम फंस जाएगा, मेरा खानदान अच्छा नहीं है। मेरा मियाँ मर गई कि बेमा कोई नहीं देखे, आउट कर दिया। मेरा सास बहुत तंग करा, मेरे की बहुत तंग करा, मेरा देवर तंग करा। अभी मैं जाना चाहिए, मेरा 18। हाँ, बहुत प्यार करता, बहुत। वो बोला तुम्हें मेरे एक नहम के एक एक खून में तुम्हें ऐसे प्यार करता मेरे साथ। मुड़स लाइ श्रीलंका का पाकिस्तान आयल रसीना कराची में दरबदरी वारी जिंदगी खारण ते मजबूर। रसीना मियाँ छिनवावासी नौजवान जावेद सां कुवैत में शादी कई, बाद में सऊदी अरब मुंतकिल थिया। 3 ॿारनि जो औलाद थियण बैदि खेनि मुल्क बदर कयो वियो। रसीना जो चवणु आहे त हू ॿार छॾे मुड़स लाइ श्रीलंका खां पाकिस्तान आई। वटसि 4 महीननि जी वीज़ा हुई, पर साहुरनि जे चवण ते टिकी पई। मुड़स जे फोत थियण बैदि खेसि साहुरनि कढी छॾियो। हाणे श्रीलंका वापसि वञण लाइ खेसि वीज़ा ॾंड जी मद में 18 लाख रुपया अदा करणा पवंदा, जेकी वटसि नाहिनि।